नाज़रीन, हिकु ख़बर आई त SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहब दावा कई त हुननि सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार शेरल उर्फ शेरू महर खे मुक़ाबले में मारियो आहे। हुन दावा कई त ड्रोन जे वसीले उन ते अटैक थियो ऐं हुननि हुनखे मारे विधो आहे। जॾहिं त हुननि पहिरियां इहे बि दावा कयूं पिए त उन हमले में उन कार्रवाईअ जे दौरान शेरल महर जी ज़ाल ऐं कुझु ॿिया माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। सिंध जे घरू खाते जे वज़ीर बि इहा दावा कई। SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहब बि इहा दावा कई। बाद में हुन जी तस्दीक न कई ऐं असांखे ख़बर पई आहे। मूं कोशिशि कई त चक ऐं भरपासे जे, छाकाणि त शेरल महर जेको आहे उहो चक जो रहवासी हो, सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर बि उतां जो रहवासी हो, त उतां इहा ख़बर पई आहे त जेके फैमिली जा ज़रिया हुजनि था उन्हनि खे ख़बर पई आहे त शेरल उर्फ शेरू महर जी जेका घरवारी आहे उहा कुझु साल पहिरियां ई फितरी तौर ते फ़ौत थी चुकी आहे। हाणे ख़बर न आहे त शाहज़ेब चाचड़ साहब छा जी ॻाल्हि करे पियो, कंहिंजी ॻाल्हि करे पियो। ख़ैर, पुलिस हिन दफ़े रिवायत खे थोरो मुख़्तलिफ़ करे छॾियो आहे। पंहिंजे रिवायतुनि खां मुख़्तलिफ़ अंदाज़ में पुलिस अॻिते आई आहे। उहो तॾहिं ख़बर पई जॾहिं शेरल उर्फ शेरू महर जी तस्वीर जारी कई वई। उहो ॾाढे सुठे तरीक़े सां उनजो मड़ रिलीअ ते, खट ते सुठे तरीक़े सां सिंगारियल सवारियल आहे, उनखे पटियूं ॿधल आहिनि, उनजो मड़ जेको आहे उहो उते रखियो वियो। उनजी का बि अहिड़ी तस्वीर जारी न कई वई आहे जिते ख़बर पवे त उनखे गोली लॻी, उनखे को एम्यूनेशन सां को नुक़सानु पहुतो जंहिंमें हू मारिजी वियो आहे। आमतौर ते ॾिठो वेंदो आहे त पुलिस, सिंध पुलिस ख़ासि तौर ते खोड़ अहिड़ा ऑफिसर आहिनि जेके मशहूरु आहिनि, जेके हाफ फ्राए ऐं फुल फ्राए जो टर्म यूज़ कंदा आहिनि ऐं खोड़ अहिड़ा ऑफिसर आहिनि जेके इन क़िस्म जूं कार्रवायूं बि कंदा आहिनि। आमतौर ते जॾहिं बि असांखे जंहिं बि ज़िले में जुड़तू मुक़ाबिलो, मुबैयाना मुक़ाबिलो या पुलिस जो हक़ीक़ी मुक़ाबिलो नज़र ईंदो आहे त उन में जेको जवाबदार हूंदो आहे उनजी हालत जेका हूंदी आहे उहा ठीकु न हूंदी आहे। उहो रोड ते किरियल हूंदो आहे, उहा हथियार बि ॾेखारिया वेंदा आहिनि, उनजी सॼी पोज़ीशन हूंदी आहे, उहा वाज़े हूंदी आहे त हिते का कार्रवाई थी आहे। पोइ खणी उहा जुड़तू ई छो न हूंदी आहे, पर हिकिड़ो उनखे ड्रामेटिक हिकिड़ो सीन ॾिनो वेंदो आहे। हिन भेरे ईअं न थियो आहे। शेरू महर जो जेको मड़ आहे उहो सुठे तरीक़े सां खट ते रखियलु आहे, रिलीअ ते रखियलु आहे, उनखे सुठे तरीक़े सां उनखे रखियो वियो आहे, पटियूं वग़ैरह ॿधियूं वियूं आहिनि। शाहज़ेब चाचड़ साहब खां सुवालु आहे त शेरल महर जो ॿिया माण्हू त जेके ज़ख़्मी न थिया उहे त तव्हां तस्दीक न करे सघियो, पर उनजो एतिरो सिंगारियल मड़ तव्हांखे ॾिनो कंहिं, हैंडओवर कंहिं कयो? कुझु इतला इहे आहिनि त शेरू महर दिलि जे दौरे सबबि फितरी तौर ते फ़ौत थी वियो आहे। हाणे अचूं था असां लखी गुलाम शाह जे उन डॉक्टर साहब ॾे, त उन डॉक्टर साहब बि ख़ानगी TV सां ॻाल्हि ॿोल कंदे इहा ॻाल्हि जेका आहे मुख़्तलिफ़ तरीक़े सां घुमाए छॾी त 2 खां 3 ॾींहंनि में असां रिपोर्ट ॾींदासीं। पर हू वाज़े तौर ते चवे थो त का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे ऐं हिकिड़ो निशान असांखे नज़र आयो आहे ऐं उहो हाणे उहो निशान पुराणो आहे, नओं आहे, उन हवाले सां उहो डॉक्टर साहब कुझु नथो चवे। त सिंध जे घरू खाते जे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार साहब बि चयो त तमामु वॾी कामयाबी आहे ऐं सहाफ़ियुनि जी ख़्वाहिश हुई त शेरू महर खे गिरफ़्तार कयो वञे। हुनजो चवणो त असांजो ज़िंदा या मुर्दा ॿिन्ही हालतुनि में असांजो इनाम रखियलु हुयो। हुन वॾी ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। हाणे असां सहाफ़ियुनि जो इहो मुतालबो ज़रूरु हुयो, ख़्वाहिश हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे, त हिते इन जुमिले खे बि ठीकु करणु घुरिजे। ख़ैर, हाणे सवाल सिंध जे घरू खाते खां आहे, सिंध जे घरू खाते जे वज़ीर खां आहे, SSP शिकारपुर खां आहे त छा इहा पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वेंदी? छा ज़ियाउल हसन लंजार साहब पोस्टमार्टम रिपोर्ट उहा पाण खणी हथ में उन डॉक्टर खे विहारे ऐं इहा शइ वाज़िब करे सघे थो? हिन वक़्तु डिजिटल मीडिया जो दौरु आहे ऐं हिन वक़्तु का बि अहिड़ी शइ न आहे जेका लिकाए सघिजे या ॻुझी रखी सघिजे। त जॾहिं हर भेरे ऑपरेशन्स जूं तस्वीरूं, वीडियोज़ जारी थींदियूं आहिनि त हिन भेरे छो न थियूं? SSP शाहज़ेब चाचड़ साहब पंहिंजा टिकटॉक बि ठाहींदो आहे सुठे तरीक़े सां, म्यूज़िक खणी ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि जा उन्हनि जे मथां उहे बि सोशल मीडिया ते वायरल हूंदा आहिनि, उहे बि नज़र ईंदा आहिनि। त हिन भेरे ईअं छो कोन्ह थियो जो हेॾी वॾी कार्रवाई आहे, हेॾी वॾी कामयाबी आहे पुलिस जे लाइ, उनखे एतिरो हिडन रखियो वियो, उनखे एतिरो लिकायो छो वियो? सिर्फ़ु शेरू महर जे जेका मड़ जी तस्वीर आहे उहा जारी कई वई, उहो इलाइक़ो कोन ॾेखारियो वियो जिते हुननि ड्रोन जे वसीले कार्रवाई कई आहे। सो
खोड़ अहिड़ा बुनियादी तौर ते सवाल आहिनि जिन जा जवाब SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ साहब खे सिंधरे घरू खाते जे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार साहब खे ॾियणु घुरिजे। ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के पाक।